सिंध हुकूमत पूरे सूबे में 10 लख खां वधीक वण लॻाइण जो ऐलान कयो, पर ॿिए तरफ़ बाअसर माण्हू मेन रोडनि ते बीठल वणनि खे कटाइण में पूरा आहिनि। कराची जे स्कीम 33 सोराब ॻोठ टाउन जे UC5 सबा ड्रीम सिटीअ जे बिल्डर पारां मुख्य मेन रोड फुटपाथ ते बीठल 20 खां वधीक सरकारी वण कटाए छॾिया। ॾींहुं ॾिठे सरेआम मेन रोड ते बीठल वणनि जे वाढी करे मेन रोड खे ट्रैफ़िक लाइ बंदि करे गाॾियूं भरणु शुरू कयूं। इतला मिलंदे ई सहाफ़ियुनि जी टीम जाइ वारदात ते पहुची वई। बिल्डर पारां सहाफ़ियुनि खे वीडियो ठाहिण ते मोतबार धमकियूं ॾियण लॻो, जंहिं जे इतला सोराब ॻोठ टाउन जे चेयरमैन लाला अब्दुल रहीम समेत हद जी पुलिस खे ॾिनी वई, जंहिं ते हद जी पुलिस जाइ वारदात ते पहुची वई। काठ सां भरियल 2 गाॾियुनि खे पंहिंजे तहवील में वठी बिल्डर समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। राहिब गऊ, इब्र न्यूज़, कराची।